वरसां रानूती जे कचे में धाड़ेलनि जे मामले में शहीद थियल DSP उबावड़ो ऐं ॿियनि SHO समेत 5 एहलकारनि जी जनाज़ निमाज़ अदा कई वई। मीरपुर माथेलो पुलिस लाइन में शहीद एहलकारनि जे जनाज़ निमाज़ में IDIG सखर जावेद जिस्काणी, SSP तनवीर तुन्यो, रेंजर्स जे ऑफिसर्स, चूंडियल नुमाइंदनि ऐं ॿियनि जी शिरकत। 3 मुक़विन जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन दौरान धाड़ेलनि जे हमले में DSP उबावड़ो अब्दुल मालिक भुट्टो, SHO खींजो अब्दुल मालिक कमांगर, SHO मीरपुर माथेलो दीन मोहम्मद लगारी, पुलिस एहलकार मोहम्मद सलीम चाचड़ ऐं एहलकार जतोई पिताफी धाड़ेलनि जे हमले में शहीद थी विया। ज़ख़्मी थियल SHO रानूती गुलाम अली बिरोही, एहलकार मुमताज़ अली सुमरो, मोहम्मद अली ऐं सिपाही आफ्ताब अहमद जो सखर जी अस्पताल में इलाज जारी। कुछ दिन पहले उबाड़ो से जो है वो 3 बंदे जो है उठाए गए थे। पुलिस ने इस सिलसिले में ऑपरेशन किया था। ये पुलिस ने ऑपरेशन बिल्कुल प्लान किया था, लेकिन जाहिर सी बात है कि जो हमारा वेपन है वो पुलिस के खिलाफ जो इस्तेमाल हुआ है वो रॉकेट लॉन्चर से इस्तेमाल हुए हैं और 20 से 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल हुए हैं। डाकू ने जिस किस्म की स्टेट विद इन द स्टेट कायम की है, इसके खिलाफ हमें कुर्बानियां देनी पड़ेंगी। जब तक हम अपनी ब्लड कुर्बानियां नहीं देंगे तब तक ये जो क्रिमिनल का राज है, जो डाकू राज है, ये खत्म नहीं होगा। आप यकीन रखें कि हमने उन डाकुओं के खिलाफ जो जिहाद है वो हमारा जो आखिरी पुलिस का जवान है उस वक्त तक हम इंशाल्लाह कायम रखेंगे। और जब तक ये डाकू तमाम खत्म नहीं होता है, डाकू कल्चर खास तौर पे इन इलाकों में, तब तक पुलिस चैन के साथ नहीं बैठेगी। हम मजीद कुर्बानियां देंगे। आप SSP घोटकी तनवीर अहमद तुन्यो चयो धाड़ेलनि पुलिस ते हमले में 25 रॉकेट लॉन्चर इस्तेमाल कया। पुलिस 3 मुक़विन जी बाज़ियाबी लाइ प्लांटेड ऑपरेशन कयो, पर धाड़ेलनि वटि जदीद हथियार आहिनि। पुलिस खे भी हथियारनि जी ज़रूरत आहे। धाड़ेलनि रियासत क़ाइमु कई आहे। धाड़ेल अॼु राज्य जे ख़ात्मे लाइ असांखे क़ुर्बान ॾियणियूं पवंदियूं। मीरपुर माथेलो में शहीद ऑफिसर्स ऐं एहलकार जनाज़ निमाज़ खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे SSP तनवीर तुन्यो चयो त धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन लाइ ज़रूरत पई त फ़ौज जी मदद वरती वेंदी। फ़ौज असांजो इदारो आहे। पुलिस ते हमले बाद जवाननि जा हौसला कमज़ोर न थींदा। आख़िरी धाड़ेल जे ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रहंदो। अगुनी सदर आसिफ अली ज़रदारी, पीपल्स पार्टी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी घोटकी में पुलिस कैम्प ते धाड़ेलनि जे हमले जी मज़म्मत। पुलिस एहलकारनि जी शहादत ते अफ़सोस जो इज़हार। ज़ख़्मी थियल SHO गुलाम अली बिरोही ऐं ॿियनि जी तकड़ी सिहतयाबी लाइ दुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहीदनि जे वारसनि सां ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त ऐं अमन अमान जो क़याम सिंध पुलिस जी ज़िम्मेवारी आहे। यकीन आहे त वारदात में मुलविस जवाबदार जल्द पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। वॾे वज़ीर मुराद अली शाह घोटकी में धाड़ेलनि जे हमले में पुलिस एहलकारनि जी शहादत जो नोटिस वरितो। आजी पुलिस खां रिपोर्ट तलब करे वरिती। धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन जी हिदायत। वॾे वज़ीर चयो आहे त वाक़ियो कीअं पेश आयो उन बाबति तफ़सीली रिपोर्ट ॾिनी वञे। पुलिस एहलकारनि खे शहीद कंदड़ ॾोहारनि खे हर सूरत में जेल में ॾिसणु चाहियां थो। PTI चेयरमैन इमरान खान पारां अंगारे खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू करण जो ऐलान। 8 मार्च ते वज़ीर आबाद खां ॿीहर लॉन्ग मार्च शुरू थींदो। मां रावलपिंडी खां मार्च में शिरकत कंदुसि। 3 माण्हुनि जी इस्तीफ़ा ताईं शफ़ाफ़ जांच न थी सघंदी। मर्ज़ीअ मूजिबि FIR दाख़िल कराइण मुंहिंजो हक़ आहे। अॻूणो वज़ीर आज़म हूंदे केस दाख़िल नथो कराए सघां त आम माण्हूअ खे कीअं इंसाफ़ मिलंदो। आज़म सवाती जी मुबैना वीडियो वारे मामले ते सुप्रीम कोर्ट आॾो धरणो हणंदासीं।
PDM सरबराह मौलाना फजल रहमान चयो आहे त इमरान खान दुनिया जो नंबर 1 कूड़ो शख्स आहे। हिन कूड़े शख्स बग़ैर सबूतनि जे 3 अहम शख्सियतनि मथां इल्ज़ाम मढ़ियो। संदसि कूड़ जी जांच थियणु घुर्जे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त ही पाण खे गोलियूं लगण ते ड्रामो करे रहियो आहे। सॼी दुनिया खे चोर कोठींदड़ पाण चोर निकितो आहे। इमरान खान पहिरियों शख्स आहे जेको फायरिंग में ज़ख़्मी थियण ऐं हॾे जो इलाज बि कैंसर अस्पताल में कराए थो। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खान मर्ज़ीअ जी FIR दाख़िल करण लाइ पंजाब हुकूमत ते दबाव विझी रहियो आहे। PTI अॻवान कलाकनि जा कलाक कूड़ ते ॿधल प्रेस कॉन्फ्रेंस करे सघनि था त पंहिंजी हुकूमत में 4 ॾींहं गुज़रण बाद FIR दाख़िल छो नथा कराए सघनि। पंजाब में हुकूमत पुलिस ऐं PTI जी आहे। जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो आहे त फॉरेन फंडेड फितनो पंजाब में ताक़तवर जी ज़ोर ते कानून खां मथां ई ऐं कूड़ी FIR कराइणु घुरे थो। गिरफ्तार होता है, जो मौके से पकड़ा जाता है और मिनटों के अंदर उसका इकबाली बयान वो नशर कर दिया जाता है। क्यों हो रहा है, ये कौन कर रहा है, ये सवाल है। क्या वो भी पंजाब हुकूमत ने किया? लग रहा ये है कि कुछ लोग बेबस दिखाई दे रहे हैं और ये जो बेबसी है ये अब आया होती जा रही है। IG पंजाब की परफॉर्मेंस है उससे लोग मुतमईन नहीं है। मैं समझता हूँ कि पंजाब हुकूमत को यकीनन पूछना चाहिए और ये उन पर जिम्मेदारी आयद होती है कि ये उसकी बात की तह तक जाए कि वो बेबस है तो किसके हाथों बेबस है। PTI चेयरमैन इमरान खान ते फायरिंग के हमले जी FIR दाख़िल करण ते 1.5 लाख बरक़रार। IG पंजाब राव फैसल शाहकार पारां उहिदो छॾण जो फ़ैसिलो। पुलिस जो चवणु आहे त PTI अॻवान ज़ुबैर नियाज़ी जी फरियाद ते केस दाख़िल न कयो वेंदो। देर कई वई त केस रियासत जी फरियाद ते दाख़िल कंदासीं। FIR ते तकरार तेज़ थियण बाद IG पंजाब राव शाहकार उहिदे ते कमु करण खां माज़रत करे छॾी। IG पंजाब वफ़ाक़ी हुकूमत खे ख़त लिखी उहिदो छॾण खां आगाह करे छॾियो। PTI सेनेटर आज़म सवाती जी मुबैना वीडियो लीक थियण वारे मामले जी जांच लाइ सेनेट चेयरमैन सादिक संजराणी 14 रुकनी स्पेशल कमेटी क़ाइमु करे छॾी। ख़ुसूसी कमेटी मुबैना वीडियो लीक जी घण रुखी जांच करे 1 महीने अंदर रिपोर्ट सीनियर चेयरमैन खे पेश कंदी। पीपल्स पार्टी कराची जी आवाम सां कयल हिकु ॿियो वाइदो पूरो करे छॾियो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां दुनिया जी जदीद तरीन इलेक्ट्रॉनिक बसिस कराची में हलाइण जो ऐलान करे छॾियो। ट्रांसपोर्ट खाते जे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त ट्रांसपोर्ट खातो कराची में नई बस सर्विस शुरू करण वञी रहियो आहे। ही पाकिस्तान जो पहिरियों इलेक्ट्रिक गाॾियूं आहिनि जेके मुकमल तौर ते माहौल दोस्त आहिनि। सुभाणे खां कराची में इलेक्ट्रॉनिक बस जी टेस्ट ड्राइव कई वेंदी। T20 वर्ल्ड कप जे वॾे दंगल में पाकिस्तान बांग्लादेश खे 5 विकेट सां शिकस्त ॾेई छॾी। जॾहिं त सेमीफाइनल पहुची वियो। ग्रीन शर्ट्स बांग्लादेश पारां ॾिनल 128 रन्स जो हदफ़ 19 ओवर में 5 विकेट जे नुक़सान ते पूरो कयो। मोहम्मद रिज़वान 32, मोहम्मद हारिस 31, कप्तान बाबर आज़म 25 रन्स ठाहे आउट थिया। शान मसूद 24 रन्स ठाहे नॉट आउट रहियो। 4 विकेटूं वठंदड़ फास्ट बॉलर शाहिन शाह अफरीदी खे मैन ऑफ दी मैच करार ॾिनो वियो। क़ौमी टीम जो सेमीफाइनल में 9 तारीख़ अरबा ॾिहाड़े न्यूज़ीलैंड सां थींदो। ॿियो सेमीफाइनल 10 नवंबर ते भारत ऐं इंग्लैंड विच में खेॾियो वेंदो। T20 वर्ल्ड कप में भारत ज़िम्बाब्वे खे हिक तरफ़ी मुक़ाबले बाद 71 रन सां शिकस्त ॾेई छॾी।
मलिक में मुबैना पुलिस मुकाबले दौरान मार्शिबल नौजवान सुञाणप रखण वासी ख़ालिद खुरूस तौर थी वई। नौजवान जे मामे मुख्तार खुरूस चवण आहे त संदसि भाणे जो ख़ालिद खुरूस कराची में रिक्शा हलाईंदो हो। पुलिस खेसि जुड़तो मुक़ाबलो ॼाणाए मारियो आहे। इंसाफ़ कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि जे नतीजे में 2 ॼणा फौत ऐं 3 ज़ख़्मी थी पिया। कोट जी भरिसां नेशनल हाईवे ते ट्रक ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में नौजवान अली शहर गोपांग फौत ऐं 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। खैरपुर भरिसां क़ौमी शाहराह ते ट्रालर जो मोटरसाइकिल खे टक्कर, 1 ॼणो सफ़दर अब्बासी फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया।